सुजावल लग नौदो बार स्टाफ वट गोलारची का ठट्टे तरफ़ औरतन ऐं मासूम ॿारनि सां भरियल मज़दूरी ते वेंदड़ पौड़ियतनि जी डार्सन जो टायर बस्ट थी वियो। डार्सन कल्टी थी वई, जंहिंजे नतीजे में औरत ऐं मासूम ॿारनि समेत 20 खां वधीक माण्हू ज़ख़्मी थी पिया, जॾहिं त हिकु ॼणो खमीसो कोली तॾहिं ते ई फ़ौत थी वियो। हादसे में फ़ौत थियल लाश ऐं ज़ख़्मियुनि खे अस्पताल सुजावल आंदो वियो, जिते एमरजेंसी बावजूदि बि डॉक्टरनि जी खोट सबबि हादसे में ज़ख़्मी थींदड़ औरत ऐं मासूम ॿार देर ताईं तड़पंदा रहिया। ऐं बैदि अस्पताल अमलो पेची ज़ख़्मियुनि खे तबई इमदाद ॾिनी, जॾहिं त हादसे में फ़ौत थियल लाश खे ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले कयो वियो। हादसे जे 4 ज़ख़्मियुनि खे गिणती जोगी हालत हुजण करे वधीक इलाज लाइ कराची रेफर कयो वियो। हादसे में ज़ख़्मी थींदड़ औरत ऐं मासूम ॿारनि गोविंदा नाज़ी, अमर बेराज, शानू नया, मुकेश प्रेम, शकील ऐं ॿिया शामिल हुआ।